सुबुह जो अचानक सां अची असांजे घरनि ते हमला कयूं। असांजे सॼनि ॿारनि खे जेको आहे वेठे सभु नाश्तो पिया कनि, अची पत्थर हणी उन्हनि खे सरियनि सां मथा फाड़े ज़ख़्मी कयो अथनि। ऐं छा असां सभिनी लेडीज़ खे ॿाहिरि कढी घरनि खे ताला लॻाया अथनि। ठीकु आहे, 4 असांजूं मुंहिंजूं पंहिंजूं मासियूं आहिनि, चौथी मुंहिंजी अम्मी आहे, 4 ई जेके असां सभु 3 ॾींहंनि खां ॿाहिरि आहियूं। जेको बि अचे थो, ठीकु आहे, 3 भाउर आहिनि, पीरल पंवर, यार मोहम्मद पंवर ऐं गुलाम मोहम्मद पंवर। इन्हनि टिनी छा कयो आहे, मिली करे पंहिंजे पुटनि सां सॼो हमलो कयो अथनि। जेको बि माण्हू अचे थो न, SP DSP असांखे ॿाहिरि यकीन था ॾियारनि, असां तव्हां सां गॾु न आहियूं, तव्हां सां इंसाफ़ कंदासीं। असांजा पूरा 5 भाउर जेके न उहे थाणे में बंदि आहिनि ऐं हुन मुखालिफ़ धुर जा असां हुननि जे ख़िलाफ़ FIR दर्ज कराई आहे। पर छा हुते थाणे ते था वञो, हुननि जा खुलेआम घुमनि था गली में। असांखे जेको असां ॿाहिरि वेठियूं आहियूं, घर बंदि आहे न, ॿाहिरि वेठा आहियूं, त अची हवाई फायरिंग करे असांखे थ्रेट था कनि, असांखे जेको उहे हरास था कनि त ही वञी पंहिंजो जेको आहे न वञी ॿिए हंधि किथे घर वठी विया आहिनि। तव्हां ॿुधायो, जॾहिं असां बचपन खां हिते ई पलिया भया आहियूं, असांजा घर हिते न, असां किथे वञी वेंदासीं इन उमिरि में। असां सभु जेके रोज़गार वारा, असांजा भाउर प्राइवेट जॉब वारा थाणनि में बंदि आहिनि, हू किथां रोज़गार कंदा? असां पाण जॉब वारी छोकिरियूं प्राइवेट पढ़ियल लिखियल, असांखे सुठो थो लॻे रोड ते। आख़िरकार 3 ॾींहं गुज़रण खां पोइ असांखे पुलिस जॾहिं थ्रेट करणु लॻी न, SP DSP कंहिं असांजो मसइलो हल न कयो। असां बेज़ार थी करे रोड ते आया आहियूं कि अचो असांजो इंसाफ़ कयो। छो जो अगरि पुलिस कुझु नथी करे सघे, असांखे तव्हां ते ट्रस्ट आहे कि मीडिया ऐं आम माण्हू जेके न असांखे एतिरो त असांखे वायरल कंदा, एतिरो त असांखे सपोर्ट कंदा कि ख़बर पइजी वेंदी हिते दुनिया में सभिनि खे कि असांजे पाकिस्तान जी मीडिया खे घटि न आहे। असांजे पाकिस्तान मीडिया में केतिरी पावर आहे, केतिरो आम माण्हुनि खे सपोर्ट कंदा आहिनि बनिस्बत जेको आहे अगेंस्ट पुलिस जे। हर को माण्हू चवंदो आहे कि अञा पुलिस में वॾी ताक़त हूंदी आहे, पर असां ॿुधाइण था चाहियूं कि असां लेडीज़ में मीडिया जे थ्रू केतिरी पावर आहे। कीअं असां कुझु चंद मायुनि जेको आहे पूरे रोड खे बंदि करायो आहे। छो असांजा हिकिड़ो मर्द गॾु न आहे, सॼा मर्द असांजे थाणे में बंदि आहिनि, केरु नथो कुझु चवे। असांखे पूरी यकीन आहे, पूरो उमेदु आहे कि असांजा सिंधी भाउर आहियो, सिंधी चैनल मालिक आहियो, तव्हां असांखे ज़रूरु यकीन ॾियारींदव। थैंक यू।